नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरन सिलसिलो जारी है। वक्त कंडियारो मां खबर ॾींदाल। कंडियारो में 5 ॾींहं अॻु नवाबशाह में क़तल थियल बैंक ऑफिसर मल रांद जी सदा हयात पहलवान रुस्तम सिंध शेर मीर बहर जे पुट इमदाद मल्ला जी बेरहमानी क़तल खिलाफ कंडियारो में अमीर उल बहर ऐं मल्ला बिरादरी पारां मीर मुमताज मल्ला शबीर मल्ला नईम मल्ला ऐं ॿियनि जी अॻुवाणी में हथनि में प्लेट कार्ड खणी ठारो शाह तरबिल रोड ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते एहतिजाज कंदड़ अॻुवाणनि जो चवण हुयो त 5 ॾींहं अॻु नवाबशाह में सुबुह जो वाक कंदड़ बैंक ऑफिसर इमदाद मल्ला के नामालूम माण्हू पारां गोलियूं हणी क़तल कयो वियो हो, जंहिंजी सीसीटीवी फुटेज में ज़ाहिर ॾिसी सघिजे थो त कातिल सरेआम इमदाद मल्ला के क़तल करे दिलेरी सां फरार थी वियो। पर नवाबशाह इंतजामिया ऐं डॉक्टरनि उन क़तल खे दिल जो दौरो करार ॾिनो। एहतिजाज कंदड़नि नवाबशाह इंतजामिया खां मुतालबो कंदे घुर कई त शहीद इमदाद मल्ला जे क़तल में मुलविस जवाबदारनि खे फौरी तौर गिरफ्तार करे कातिलनि खे कड़ी सज़ा ॾिनी वञे ऐं बेगुनाह क़तल थियल इमदाद मल्ला जे वारसनि सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में सॼी सिंध में अमीर उल बहर ऐं मल्ला बिरादरी पारां सख्त एहतिजाज कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।